सिंधी ॿोलीअ जे निफ़ाज़ जे हवाले सां नाफ़िज़ करण जे हवाले सां 29 अगस्त जो अहम ॾींहुं आहे। 29 अगस्त 1857 ते बाटल फ्रेयर सिंधी ॿोलीअ खे नाफ़िज़ करण लाइ हिकिड़ो हुकुमनामो जारी कयो। अॼु उन ई हवाले सां कुझु ॻाल्हियूं तव्हां सां आउं अर्ज़ु रखंदुसि। जीअं हिन ॾींहं जे हवाले सां असां हिन ॾींहं खे यादि बि करियूं ऐं वरी बि हिन यादि कंदे हिन ॾींहं जी अहमियत खां बि वाक़ुफ़ु थियूं। सिंधी ॿोली जी तारीख़ हज़ारे सालनि खां मिले थी ऐं उहा हज़ारे सालनि खां लिखजंदी बि रही आहे। उन जा अहिड़ा स्क्रिप्ट, अहिड़ियूं लिखतूं, अहिड़ा नमूना बि मिलनि था। पहिरियों उन जे लिखत जो नमूनो जेको मुहनि जे दड़े मां मिले थो, जेको जंहिं ते दुनिया जा माहिर उन ते कमु करे रहिया आहिनि, उनखे भञण जे लाइ, उनखे सम्झण जे लाइ। छाकाणि त उहा ॿोली, उहा लिखत, उहा जेका लिखत आहे हाणे कोन रही आहे, पर उनखां पोइ बि मुहनि जे दड़े खां पोइ बि ॿियूं बि लिखतूं मिलनि थियूं, जिन जा निशान असांखे मुख़्तलिफ़ हंधनि तां मिलनि था। अहिड़ो ई हिकिड़ो लिखत जो नमूनो हिकिड़ो थरड़े वारो इलाइक़ो आहे जेको गुजे जे पासे में आहे, उतां बि मिले थो ऐं ॿियनि हंधनि तां मिले थो, जंहिंमां अंदाज़ो थिए थो, जंहिंमां बल्कि ख़बर पए थी त मुहनि जे दड़े खां पोइ बि उहो या उन जहिड़ो ॿी लिखत उहा लिखबी रही, उन में सिंधी ॿोली लिखबी रही। तंहिंखां पोइ अरबन जे दौर में बि सिंधी ॿोली लिखजण जा, उन जी सूरतक्तीअ जा, उन जा स्क्रिप्ट जा नमूना उहे मिलनि था, उन जा इशारा मिलनि था। अरबीअ में बि मिलनि था। अरबीअ जी सूरतक्ती बि कॾहिं इस्तेमालु कई वई, या ॿियूं जेके हिते जूं मक़ामी लिखतूं हुयूं उन में सिंधी ॿोली लिखबी हुई। ऐं अहिड़ा ई नमूना जेके असांखे उहे अलबेरूनी बि ॾसे थो, इब्ने नदीम बि ॾसे थो पंहिंजे किताबनि में। त उनखां पोइ वरी बि आहिस्ते आहिस्ते जेको सो उहे मुख़्तलिफ़ लिखतूं उन जी सिंधी ॿोलीअ खे लिखजण जे लाइ इस्तेमालु थींदियूं रहियूं। ईअं ई घणो पोइ वरी ख़ासि करे कल्होड़नि जे दौर में कॾहिं फ़ारसीअ में बि लिखबी रही, पर कल्होड़नि जे दौर में फ़ारसीअ में बि लिखजंदी रही, त वरी ॿिया जेके मक़ामी लिखतूं हुयूं उन में बि लिखबी रही। उन्हनि में ख़ासि करे लुहाणको, रस्मुल ख़त या लाड़ाई या ठटे जो या नसरपुर जो या अहिड़े क़िस्म जा ॿिया जेके से उन जा असांखे नमूना मिलनि था, बल्कि अञा ताईं उहे मौजूदु आहिनि, उन जा सबूत मौजूदु आहिनि। तंहिंखां पोइ वरी बि कल्होड़नि जे दौर में ई असांखे अहिड़ा ॿिया बि नमूना मिलनि था, अहिड़ा किताब मिलनि था लिखियल, जेके जिन में सिंधी रस्मुल ख़त आहे, जंहिंमें उहा लिखत आहे जंहिंमें सिंधी ॿोली जा किताब, उनजो नसर, उनजो नज़म लिखियो वेंदो हो। जीअं अबुल हसन जी सिंधी आहे, अबुल हसन जी सिंधी उन जेका अलफ़बे मुक़ररु कई, तोड़े जो उनखां बि अॻु में सिंधी ॿोलीअ लाइ हिकिड़ी अरबी रस्मुल ख़त, अरबीअ जे तर्ज़ ते उन मां जा कुझु अख़र वठी कुझु पंहिंजा ॿिया अलॻि ठाहे उहे मुक़ररु कया विया ऐं उन में लिखबी रही। अबुल हसन बि उनखां मदद वठी हिकिड़ी मुक़ररु हिकिड़ी कई लिखत कई, जंहिंमें उन मुक़दम सलात ऐं ॿिया किताब लिखिया। थोरी फेर फार सां मखदूम हाशिम ठटवी बि लिखी। ईअं ई ज़ियादीन ठटवीअ जी बि सिंधी जेका लिखत आहे। तंहिंखां पोइ घणो पोइ जॾहिं हिन मुल्क में अंग्रेज़ आया, त हुननि हिते जेको सो ईंदे सां ई इहो महसूसु कयो त सिंधी ॿोली हिकिड़ी क़दीम ॿोली आहे, उन जी लिखत बि क़दीम आहे, उन में केतिरो इल्मी अदबी ज़ख़ीरो मौजूदु आहे जेको लिखत में मौजूदु आहे। तंहिं करे हुननि इन तरफ़ वधीक तवजो ॾिनो, बल्कि कुझु तकिड़ो ई हुननि जेको इहो फ़ैसिलो कयो त सिंध में जेके बि अंग्रेज़ ऑफिसर रहंदा या ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ ऑफिसर रहंदा, उहे लाज़मी 6 महीननि में हिते सिंधी सिखंदा,
जेकॾहिं न त उनखे वापसि कयो वेंदो। अहिड़ा बि हुकुम जारी थिया, पर उन लाइ इम्तिहान ॾियण बि लाज़मी करार ॾिनो वियो। कुझु वक़्त खां पोइ जेके सिंधी इम्तिहान पास कंदा उन लाइ इनाम बि मुक़ररु कया विया, यानी हिन सिंधी ॿोलीअ जी हुननि उहा अहमियत खे महसूसु कयो, हुनजी क़दामत। हुननि उन में थोरे जो हुनजा पंहिंजा मक़सद हुआ, हुआ तंहिं हूंदे बि जेका उन दौर में हिकिड़ी ॿोलीअ जी ख़िदमत थी। ऐं अॻिते हली 1853 में हिकिड़ी कमेटी क़ाइमु कई वई त इहा सिंधी ॿोलीअ खे लिखण लाइ उनजी लिखत हिकिड़ी मुक़ररु कई वञे, का मख़सूसु लिखत हुजे। उन लाइ हिकिड़ी कमेटी ठही ऐं उहा 8 ॼणा जेके से सिंध जा मक़ामी माण्हू हुआ ऐं 2 जेके से अंग्रेज़ हुआ। ऐं उन मंझि बि ख़ासि करे हिकिड़ो जेको सो मिस्टर एल्स जेको हिन ॿोलीअ जो हिन कमेटीअ जो इंचार्ज बि हो, कमिश्नर बि हो ऐं तइलीम खाते जो इंचार्ज बि हो। उनखे हिन लाइ निगरान मुक़ररु कयो वियो। उहा ॿोली, उहा अलफ़बे जेका हाणे असां वटि मौजूदु आहे, जेका 1853 में मतिलबु जोड़ी या जेका पोयूं लिखतूं हुयूं, पोयां जेके क़दीम दौर में या हिन खां अॻु में लिखबा रहिया, उन्हनि मां उन्हनि जी मदद मां हीअ मुक़ररु कई वई। हिन में किताब लिखिया विया, हिन में मुख़्तलिफ़ जेके से स्कूल बि खुलणु लॻा, उन में पढ़ाइजणु लॻो। अॻिते हली जॾहिं माण्हुनि हिन में जेके दरख़्वास्तूं बि लिखियूं से बि सिंधीअ में लिखिजणु थियूं, त पेदारनि पंहिंजूं रपोर्टूं ऐं ॿिया जेके अहिड़े क़िस्म जा ख़त उहे बि सिंधीअ में लिखणु लॻा। पर तंहिं हूंदे बि छाकाणि त फ़ारसीअ जो ग़ुल्बो तमामु घणो हो, फ़ारसी अॻु में क़दीम दौर में घणी लिखी वेंदी हुई, तंहिंजे करे माण्हू दरख़्वास्तूं या ख़त उहे फ़ारसीअ में लिखी ईंदा हुआ। तंहिंजे करे हीअ 29 अगस्त जो 29 अगस्त 1857 जो ॾींहुं इन ई सिलसिले में हिकिड़ो अहम ॾींहुं आहे। बल्कि उहो ॾींहुं अहिड़ो ॾींहुं आहे जेको जंहिंखे यादि करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। छाकाणि त उन ॾींहं ते हिकिड़ो जेको सो बाटल अफेयर जो जेको सो लेटर निकितो, हिकिड़ो हुकुमनामो निकितो। उहो इहो निकितो त हाणे अॼु खां पोइ उहो 29 अगस्त ते जारी कयो वियो। उन में हीउ लिखियो वियो त अॼु खां पोइ जेके बि फ़ारसीअ में जेके लिखतूं हूंदियूं या ॿी ॿोलीअ में हूंदियूं, उहे उनखां बहितर त उहे सिंधीअ में लिखियूं वञनि। ऐं जेकॾहिं फ़ारसीअ में हूंदियूं त बि उनजो तर्जुमो लाज़मी सिंधीअ में हूंदो, त उन्हनि ते गौर कयो वेंदो। जेकॾहिं उहे सिंधीअ में न हूंदियूं या उन्हनि जो सिंधीअ में तर्जुमो न हूंदो त उन ते को बि गौर न कयो वेंदो। हीअ ॼण त उन ॾींहुं, इहा 29 अगस्त ते सिंधी ॿोलीअ जे नाफ़िज़ करण जो ॾींहुं आहे। ऐं उन ॾींहं ते बाक़ाइदे हिकिड़ी सरकारी ॿोली त अॻु में ई तस्लीम थी चुकी हुई, पर उनखे बाक़ाइदे नाफ़िज़ कयो वियो। ऐं उहा उन खां पोइ जेके बि सरकारी लिखतूं हुयूं उहे सिंधीअ में लिखिजणु लॻियूं, इन ई लिखत में, इन ई स्क्रिप्ट में, इन ई लिपीअ में लिखिजणु लॻियूं। त इन ई हवाले सां हीअ असांजो 29 अगस्त 1857 जो ॾींहुं तमामु भलारो ॾींहुं आहे, जंहिं ते हाणे जेका मौजूदु दौर जी लिखत आहे या उन में सिंधीअ में सिंधी बि नाफ़िज़ कई वई, पर इन ई लिखत में सिंधी ॿोलीअ, छाकाणि त हीअ त 1853 में सिंधी जेका असां हाणे पढ़ूं था, जेका लिखत आहे जंहिंमें हाणे किताब हज़ारें लखें किताब छिपजी चुका आहिनि, उहा जेका असां उन दौर में अची चुकी। पर तंहिं हूंदे बि जेको उनखे नाफ़िज़ सिंधी ॿोलीअ खे कयो वियो सो 1857 में 29 अगस्त जे ॾींहं ते कयो वियो। ऐं इन ई हवाले सां हीउ ॾींहुं अहम आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में त उनखे यादि करणु असां सभिनी सिंधी माण्हुनि जो उहो फ़र्ज़ु आहे।